बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध पब्लिक सर्विस कमीशन सेकेंडरी स्कूल टीचर्स जे हवाले सां सिंधी अदब जो हिकिड़ो अहम ऐं वॾो मौज़ू खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। अॼु जो मौज़ू आहे सफ़रनामा। सफ़रनामा हिकिड़ो वॾो मौज़ू आहे जंहिंजा सुवाल टेस्टनि में MCQs टाइप ईंदा रहंदा आहिनि। सो मुख़्तलिफ़ 10 अदीबनि जा सफ़रनामा असीं अॼु हिन वीडियोज़ में बयानु कंदासीं। लुत्फ़ुल्लाह सुरती सिंध बाबति सफ़रनामो लिखियो, जंहिंखे कादर बख़्श निज़ामाणी सिंध जो सफ़र जे नाले सां तर्जुमो कयो। आगा बदर आलम दुरानी मुसाफ़िर हजाज नाले सफ़रनामो लिखियो। काज़ी आबिद सफ़र यूरोप डायरी लिखियो। करीमडीनो राजपड़ अमरीका जो सैर सफ़र लिखियो। सैयद गुलाम मुस्तफ़ा सैर ऐं सफ़र नाले सफ़रनामो लिखियो। अब्दुल जब्बार जुणे जो चीन बाबति माऊ जे मुल्क में सफ़रनामो लिखियो। महता महबूब जा 3 मशहूर सफ़रनामा अंदर जिनी उञ, राहूं चंड सितारा, सुरई सुरई साज। शेख अज़ीज़ मूं लेनन जो ॾे ॾिठो सफ़रनामो लिखियो। सुलेमान शेख सो नवरनी धरती सफ़रनामो लिखियो। अल्ताफ़ शेख जो पहिरियों सफ़रनामो मुंहिंजो सागर मुंहिंजो साहिल सफ़रनामो आहे। उनखां अलावा संदसि ॿिया सफ़रनामा वायूं वणझारनि जो, सेई जोबन ॾींहं, बंदर देसां देस, सिंगापुर वेंदे वेंदे, जित जर वहे थो जाल। ही सिंधी अदब जा जेके मशहूरु तरीन सफ़रनामा आहिनि, जेके सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी टेस्टनि में ईंदा रहंदा आहिनि, IBS अखर जी टेस्टनि में ईंदा रहंदा आहिनि, ऐं ॿियूं जेके टेस्टूं थींदियूं आहिनि CS जूं, उन्हनि में बि ही ईंदा रहंदा आहिनि।